मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं मुंहिंजी ॾाढ़ी पासनि खां बिल्कुलु घटि आहे। बाज़ माण्हू चवनि था त हिकु मरतबो शेव करा पोइ ॾाढ़ी दुरुस्त ईंदी। छा मां शेव कराए सघंदो या न? बिल्कुलु कंहिं क़िस्म जी काई इजाज़त न आहे त नौजवान ॾाढ़ी जेकॾहिं चिटी आहे, हे तमामु घणो सवालु हलंदो आहे, साईं ॾाढ़ी मुंहिंजी चिटी आहे, इन खे हिकु मरतबो काफ़ी माण्हू चवंदा शेव करा त पोइ ॾाढ़ी जेकी आहे ज़्यादा निकिरंदी। जेकॾहिं अगरि शेव इन एतबार सां कराईंदो त बि गुनाहगार थींदो। हे शैतान त इन पटी ते चाढ़े थो, शैतान इन पटी ते चाढ़ींदो। अगरि को नौजवान इस्लाम सां मोहबत करे थो, दीन इस्लाम सां मोहबत करे थो, नमाज़ सां फोकस ज़्यादा करे थो, त उनखे जेकॾहिं ॾाढ़ी ईंदी आहे त शैतान खे त पूरी पकत हे त ॾाढ़ी कटाईंदी न, पोइ शैतान विसु सां ईअं ॾींदो त हाणे ॾाढ़ी तुंहिंजी छिटी आहे, हिकु मरतबो ब्लेट हणाए छॾेसि, हिकिड़ो मरतबो ब्लेट हणाईंदेसि न, पोइ तुंहिंजी ॾाढ़ी फर्स्ट क्लास ख़ानदानी क़िस्म जी VIP ॾाढ़ी ईंदी। हिकिड़ो मरतबो शेव करायो त पंहिंजो मुंहुं अञा बहितरु लॻंदो। दुनिया जे एतबार सां, इस्लाम जे एतबार सां न, शैतान विसु ईंदो, वाह वाह हे ॾिसंदो न ॾाढ़ी खां बग़ैर कीअं तूं सवा लशपश लॻो पियो आहे, त इहो बंदो पोइ आदी थी वेंदो शेव कराइण जो। त कंहिं क़िस्म जी काई गुंजाइश न आहे। अल्हम्दुलिल्लाह मां दावा सां ॻाल्हि कयां थो, मां पंहिंजी पूरी ज़िंदगी जे अंदरि हिकिड़ो मरतबो बि शेव न करायो आहे, न ई मां ॾाढ़ी कटाई आहे। मां हिकु मरतबो बि कंहिं सैलून ते नंढाप खां वठी करे कॾहिं बि मां कंहिं सैलून ते वञी करे शेव न करायो आहे, न ई मां पंहिंजी ॾाढ़ी खे मिशिन लॻाई आहे, मिशिन बि न लॻाई आहे। हे अल्हम्दुलिल्लाह मां दावा सां ॻाल्हि कयां थो, छाजे करे ॾाढ़ी मुंहिंजी मूंखे ख़बर आहे, ऐं अल्हम्दुलिल्लाह तमामु वॾे ख़र्च खां मां बची बि वियो आहियां। जेकर उन ज़माने खां वठी करे शेव कराईंदो अचां, कटिंग कराईंदो अचां, ॻाल्हि पर इन ते 2-3 लख लॻी वञनि न। साईं 10 साल जो अरसो आहे न, हिकिड़े महीने में नौजवान घणा दफ़ा ॾाढ़ी सेट कराईंदो आहे, काफ़ी दफ़ा कराईंदो आहे, 2 दफ़ा त कराईंदो हूंदो, 200 रुपया ॿधोसि त 15 साल जा केतिरा पैसा थी विया। अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो त बचंदी आहे पैसे जे एतबार सां थी वई, पर बिलफ़र्ज़ जेकॾहिं अगरि पैसे खे असां ॾिसूं ई न, तमामु वॾी ख़ुशनसीबी आहे त हे तमामु पैगंबरनि जी सुनत आहे। ऐं अहिड़ी तरह जन्नत में अलाह ताला, मां अॻ में हिकु ॻाल्हि कई हुयमि त जन्नत में तमामु इंसाननि खे जिस्म ते कंहिं क़िस्म जो कोई बि वार न हूंदो। जन्नत में तमामु इंसाननि खे जेके इंसान दाख़िल थींदा सवाइ वारनि जे मथे जे वारनि जे, ऐं अहिड़ी तरह भेरुनि जे, बाक़ी जिस्म में जेके ख़ारिजी वार आहिनि, हे तमामु इंसान खे कंहिं क़िस्म जा कोई बि वार न हूंदा। ऐं न ई अहिड़ी तरह चेहरे ते ॾाढ़ी हूंदी। सिर्फ़ु जन्नत में ॾाढ़ी कंहिंखे हूंदी, सिर्फ़ु जन्नत में ॾाढ़ी पैगंबरनि खे हूंदी। छाजे करे त इन ॾाढ़ी जे अंदरि हुस्न तमामु ज़्यादा आहे, ऐं नबियुनि खां वधीक कोई हसीन थींदो बि न। अहिड़ी तरह जन्नत में मां जेकॾहिं अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह तमामु मुस्लमान जन्नत में दाख़िल थींदा, इंशाअल्लाह मां बि थींदुमि। त जन्नत में जीअं जो दाख़िल थींदा न, त हेॾे दुनिया में मूंखे ॾाढ़ी आहे, त जन्नत में कंहिं क़िस्म जो कोई बि ॾाढ़ी न। हे अलाह ताला हिते बि हुकुम ॾे त ॾाढ़ी रखी वठो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां। क़ुरान में त ॾाढ़ी जो ज़िक्र न आहे, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां। छाजे करे क़ुरान हकीम में अलाह ताला फरमायो अतीउल्लाह व रसूल, इताअत कयो मां अल्लाह जी, इन सां गॾु अलाह ताला फरमायो नबी जी बि इताअत कयो। नबी जी इताअत जीअं क़ुरान जो अमल फ़र्ज़ु आहे, सेम नबी जो हुकुम बि ईअं ई फ़र्ज़ु आहे। छाजे करे अलाह फरमायो न, अलाह ताला फरमायो मुंहिंजी इताअत कयो, इन खां बाद में अलाह ताला फरमायो मुंहिंजी इताअत सां गॾोगॾु नबी जी बि इताअत कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढ़ी रखण जो हुकुम ॾिनो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढ़ी रखण जो हुकुम ॾिनो आहे, त ॾाढ़ी खे कतराइण ऐं कटणु बिल्कुलु इस्लाम में हराम अमल आहे। साईं असांजो ज़हन भले कमु करे न करे, पर आहे ग़लति। त मां हमेशह साथियुनि खां इहा ई ॻाल्हि कंदो आहियां त गुनाह खे गुनाह सां तस्लीम कयूं। कोई बि जेकॾहिं नौजवान ॾाढ़ी जो कटण जो आदी आहे त ईअं चवे त हे मां गुनाह जो कमु थो कयां, ईअं चवे त मां हे गुनाह जो कमु थो कयां। अगरि इन खे गुनाह न सम्झंदो न, त जेसि ताईं मरंदो न तेसि ताईं शेव कराईंदो रहंदो। अगरि गुनाह तस्लीम कंदो न, पोइ अलाह ताला हिनखे तौफ़ीक़ ॾींदो, हिकिड़े न हिकिड़े ॾींहं ते अलाह ताला हिनखे तौफ़ीक़ ॾींदो त इहो इन फेल खां बची वेंदो।